हैदराबाद में ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। शहीद अला बख्श सूमरो यूनिवर्सिटी में हिरासमेंट वारे मामले में अगभराई थी है। हॉस्टल वार्डन राहीला ऐवान डायरेक्टर फाइनेंस खिलाफ दरख्वास्त जमा कराई हुई। अहम खबर है अवासा शेयर कंदासी। गर्ल्स रेस्क्यू सेंटर पारा जांच मुकम्मल कर रिपोर्ट वीसी हवाले कई वई। अवासा खबर शेयर कंदासी। ब्रेकिंग न्यूज़ है एंटी हरासमेंट सेल के चेयरपर्सन शाज़िया अबड़ो मोकल ते हुजण बावजूद यूनिवर्सिटी तलब थिया है। ब्रेकिंग न्यूज़ में शेयर कंदासीं। गर्ल्स रेस्क्यू सेंटर पारां जांच मुकम्मल करे रिपोर्ट वीसी के हवाले कई वई है। एंटी हरासमेंट सेल की चेयरपर्सन शाज़िया अबड़ो मोकल ते हुजण बावजूद यूनिवर्सिटी तलब कई वई है। अवां खे आगाह कंदासीं। हैदराबाद में ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन। अवां शेयर कंदासीं। हॉस्टल वार्डन राहीला ऐवान डायरेक्टर फाइनेंस खिलाफ दरख्वास्त जमा कराई हुई। गर्ल्स रेस्क्यू सेंटर जांच मुकम्मल करे रिपोर्ट वाइस चांसलर हवाले करे छड़ी है। अवासा खबर शेयर कंदासी। ब्रेकिंग न्यूज़ है हैदराबाद का शहीद अला बख्श सूमरो यूनिवर्सिटी में हरासमेंट वारो मामलो। हॉस्टल वार्डन राहीला अवार्ड डायरेक्टर फाइनेंस खिलाफ दरख्वास्त जमा कराई हुई। इन हवाले से तफसील मालूम कंदासी। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुबीन मक्सी खाजी। मुबीन छा अपडेट्स हैं? जी बिल्कुल ही शहीद अला बख्श सूमरो यूनिवर्सिटी आर्ट एंड डिजाइन में कुछ वक्त अग डायरेक्टर फाइनेंस मथा यो इल्जाम हो तो उन हॉस्टल वार्डन है राहीला ऐवान उनके मुबैना तौर हरासा कयो जैनी इंक्वायरी हुई वो बतरफा हलंदड़ हुई। हिकिड़ी इंक्वायरी सिंध हाई कोर्ट पारां जामशोर में कायम कयल गर्ल्स हरासमेंट सेंटर उन तरफा कई पे हुई। ॿी जेका इंक्वायरी हुई उहा यूनिवर्सिटी में पंहिंजो एंटी हरासमेंट सेल कायम कयल आहे उन पे कई ॿुधाए पियो इन गर्ल्स रेस्क्यू सेंटर ठहियल उन जेका इंक्वायरी कई उहा जेका जांच है उन मुकम्मल करे यूनिवर्सिटी जी वाइस चांसलर हवाले करे छॾी आहे। ॿिए पासे यूनिवर्सिटी में सेंटर कायम थियल है इदारे के अंदर हेरासमेंट जा मामला ॾिसे थो उन हिन वक्त ताईं पंहिंजी जेका क्वायरी आहे उहा मुकम्मल न कई हुई। अॼु ॿुधायो पियो इन चेयरपर्सन है शाज़िया अबड़ो एंटी हरासमेंट सेल जी उनखे वाइस चांसलर तरफां हंगामी तौर ते घुराए वरितो आहे। इन हवाले सां शाज़िया अबड़ो सां ॻाल्हि ॿोल कई हुन चयो त चेंज ॾींहंनि की मोकल से रवानी थियल हुअसि त अॼु वाइस चांसलर साहिबा हंगामी बुनियादनि ते घुराए वरितो आहे। असां बि कार्य मुकम्मल करे चुकी आहे। अॼु जेका उहा रिपोर्ट आहे उहा पंहिंजो वाइस चांसलर साहिबा हवाले कई वेंदी। जेके जांच कमेटियूं हुयूं उन्हनि ॿिन्ही जेके जांच आहे उहा पूरी करे वरिती आहे पर हिन वक़्त ताईं इहो मामिलो साम्हूं न अची सघियो आहे। ॿिए पासे इहा ज़रियनि ॼाण ॾिनी आहे त गर्ल्स रेस्क्यू सेंटर आहे उन इहो इंकशाफ कयो आहे त जेके इल्ज़ाम राहीला ऐवान डायरेक्टर फाइनेंस काशिफ शहर मथां हया हुआ उहे दुरुस्त साबित थिया न उन इनखे सज़ा लाइ पिणु तजवीज़ ॾिनी आहे पर हिन वक़्त ताईं जेका यूनिवर्सिटी इंतज़ाम आहे उन ते अमल दरमल करण बजाए मामिलो दबाइण में पूरी आहे। जी अच्छा मुबीन, रिपोर्ट जेका जमा कराई वई है छा उन हवाले से यूनिवर्सिटी इन वक्त ताईं का भी ब्रेक थ्रू न ॾिनी है या जेके रिपोर्ट में शयूं ज़ाहिर थियूं आहिनि या का शइ साबित थी है तो उन हवाले से का ज़रियनि खां सुध पई है? जी बिल्कुल इन हवाले से असांजे ज़रियनि जेका एतबार जोगनि ज़रियनि ॼाण ॾिनी आहे गर्ल्स रेस्क्यू सेंटर मां त जेके ख़ातून जा डायरेक्टर फाइनेंस मथां इल्ज़ाम हुआ उहे दुरुस्त साबित थिया आहिनि पर हिन वक़्त ताईं जेका यूनिवर्सिटी इंतज़ामिया आहे उहा रिपोर्ट आहे उहा साम्हूं न पई आणे। इन हवाले सां असांजी जेका वाइस चांसलर आहे डॉक्टर राहीला भुट्टो उन सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे। उनखां जॾहिं असां पुछो त मैडम जेका रिपोर्ट अवां ताईं पहुती आहे उन में छा आहे तव्हां ॿुधाए सघो था? हुन चयो त जेको अवां ॿुधो आहे उहो ई रिपोर्ट में आहे यानी हर सिधी तरीक़े सां उन तस्दीक कयो त जेके गर्ल्स रेस्क्यू सेंटर जा ज़रिया ॿुधाइनि पिया त मतिलबु जेके इल्ज़ाम लॻल आहे उहे दुरुस्त साबित थिया आहिनि। इन हवाले सां हाणे यूनिवर्सिटी जेका इंक्वायरी कमेटी जुड़ियल हुई उन लाइ इहो इम्तिहान आहे त हू पंहिंजे डिपार्टमेंट के खिलाफ़ पंहिंजे डिपार्टमेंट जो डायरेक्टर फाइनेंस अशरफ पंहिंजो आसिफ शर उन खिलाफ़ कहिड़ी रिपोर्ट कढनि इन ते हंगामी तौर ते मैडम इनखे तलब करे वरितो आहे पर हिन वक़्त ताईं उहो मामिलो साम्हूं न अची सघियो आहे। उहा जांच मुकम्मल न थी सघी आहे। अहिड़ी वरी का जांच न हुई जंहिंखे मुकम्मल करण लाइ यूनिवर्सिटी इंतज़ामिया जे तरफ़ां एंटी हरासमेंट सेल कायम कयो उहो पंहिंजो मुकम्मल न करे सघियो आहे। जी जी ठीक है, बड़ी मेहरबानी मुबीन अपडेट कर।